भलेकार असां जूं ॻाल्हियूं साईं मोहबुल्ला शाह साहब सां जारी आहिनि। साईं अवां पे ॿुधायो इन्वेस्टमेंट पोइ 1993 में असां अची वियासीं ऐं तर्स बि हिकिड़ो फैक्टर हो मुख़्तलिफ़ शयुनि खे हाल्ट करण जो, ऐं अवां था चओ त पाकिस्तान जी हिस्ट्री में केटी बंदर जो जेको प्रोजेक्ट आहे ओड़ो अञा ताईं कंसीव ई न थियो आहे, ऐं हू त तव्हां ले डाउन करे आया हुते, ब्रेकिंग उनजी थी वई, उन जो उहो हुयो छा, फ़ाइदो छा थिए हा ऐं उन सां थियो छा? डॉक्टर साहब इहो निहायत ई अहम इशू बि आहे पाकिस्तान जी डेवलपमेंट जे लिहाज़ सां, ठीकु आहे, प्रोजेक्ट जी ॻाल्हि बि आहे, लेकिन इहो आहे त जेको बि माण्हू पाकिस्तान जी जेका डेवलपमेंट जी लार्ज पिक्चर, लार्ज कैनवस खे जेकॾहिं ॾिसे, मैक्रो इकॉनमी, इहे नंढी ॻाल्हियुनि खे न, इहे फलाणी जाइ ते रोड थो वञे, हे स्कूल आहे, क्लिनिक आहे या छा, उहे बि सुठा आहिनि, पर द लार्ज पिक्चर त मुल्क जी जेको इकॉनमी जेका आहे या उनजी तरक़ी में हिकिड़ा वॾा हैंडीकैप्स आहिनि जेकॾहिं जिनखे मुल्क जी जो इकॉनमी सां ताल्लुक़ु थिए थो, ऐं इहो लार्ज पिक्चर जो वॾा हैंडीकैप्स आहिनि जेके पाकिस्तान जी तरक़ीअ में वॾी रुकावट आहिनि। हिकिड़ो, असां वटि एनर्जी बिजली तमामु महांगी आहे, ऐं उन महांगी बिजलीअ जे करे असांजी तरक़ी में वॾी रुकावट आहे। असांजी इंडस्ट्री में छाकाणि जो बिजली जेका आहे को क़रीबन 15% कास्ट उन जी बिजलीअ में आहे, ऐं एॾी महांगी आहे, उन जे करे असां जूं शयूं कम्पिटिटिव न आहिनि दुनिया जे मार्केट्स में। महांगी बिजलीअ जे करे माण्हुनि जो पंहिंजो जेको घरनि में माण्हू पेट काटे बिजलीअ जा बिल था ॾियनि, ऐं ॿियूं शयूं जेके एनर्जी या बिजली जेका आहे, पोइ एनर्जी जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, पेट्रोल बि एनर्जी आहे, फ्यूल बि इहो आहे, बिजली बि आहे, इन महांगी एनर्जी हुअण जे करे असांजे घरनि में, अस्पतालुनि में, तालीमी इदारनि में, इंडस्ट्रीज़ में, हर जाइ ते असां पुठिते पियल आहियूं। सो हिकिड़ो वॾो हैंडीकैप पाकिस्तान खे इहो आहे। ॿियो हैंडीकैप इहो आहे त हे हेॾो वॾो मुल्क आहे, 24-25 करोड़ जो हाणे थी वियो आहे मुल्क। पाकिस्तान जी जेका बैनुल अक़वामी तिजारत आहे, इंटरनेशनल ट्रेड, या का डेवलपमेंट जेका थिए थी, उन जो तव्हांजो वॾो दारो मदार तव्हांजे बंदरगाहनि ते आहे। ट्रेड तव्हांजो बंदरगाहनि जे ज़रिए थींदो। जेकॾहिं डेवलपमेंट तव्हांखे का मशीनरी घुराइणी आहे तव्हांजे बंदरगाहनि ते ईंदी, ठीकु आहे न साईं। हाणे हेॾे वॾो मुल्क जेको आहे, उन जा जेके ॿ बंदरगाह आहिनि, कराची ऐं क़ासिम, पोर्ट क़ासिम, इहे ॿई नंढा आहिनि, ऐं इन्हनि में 65,000 डेडवेट टनेज खां वधीक को वॾो जहाज़ नथो अची सघे। ओके, माना लंगर अंदाज़ थियण जी पोज़ीशन आहे, 65,000 टन खां भारी हूंदो त ॿुॾी वेंदो, न ईंदो, हली न सघंदो, न ईंदो ई कोन। अच्छा, पोइ छा थींदो त तव्हांजे या त जेके वॾा हिते वेझो आहिनि न, जे पाकिस्तान जा जेको आम माल ईंदो आहे, ज़्यादातर या त हेॾे दुबई में जबल जेको अॾीअ जो वॾो पोर्ट आहे, उते 2 लख टन डेडवेट जो जहाज़ उते अची सघे थो, डीप हुजण जे डीप वाटर, ऐं या सिंगापुर, उते 2 लख टन जो डेडवेट टन जो जहाज़ अची सघे थो। पोइ छा थींदो आहे, हिन हे ईअं सम्झिजे माण्हू त जेकॾहिं असां कराची खां हलूं था मेन रेलवे लाइन, ठीकु आहे साईं, कराची खां हैदराबाद, कोटड़ी, मुल्तान, लाहौर, पिंडी, पिशावर थी वियो न साईं। हाणे ॿियूं आहिनि नंढियूं लूप लाइन्स। हाणे जेकॾहिं तव्हांखे भिरिया रोड या कंडियारे वञिणो वञे सकरंड, त या पटीदन ते लहो या मैरापुर ते लहो, वरी उतां उहो लूप लाइन हिकिड़ी ॿी हलंदी आहे, खिट 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 कंदे वरी हेॾे अचे। माना जेकॾहिं तव्हां इकोनॉमिकली था ॾिसो या पर्सनली बि, हाणे हितां सामान खणी उते वञी वेठासीं, इंतज़ारु कयो, हाणे जॾहिं अचे उहा लूप लाइन वारी, वरी उहा ईंदी वरी खिट खिट कंदी जॾहिं हले, त हिन मेन लाइन ते तव्हां मेन शिपिंग लाइन ते आहियो ई कोन। जीअं मेन रेलवे लाइन ते जेकॾहिं न आहियो त तव्हां नुक़सान में आहियो, बैकवर्ड था थियो। तव्हांजी मेन शिपिंग लाइन में न आहियो
त तव्हां बैकवर्ड था थियो, तव्हांजी डेवलपमेंट उहा स्पीड नथी अचे, पोइते था रहो। त जॾहिं मां इहो बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट जी सरबराह थियो त मुंहिंजी ज़िमेदारी त ॾिसां न त पाकिस्तान जी तरक़ीअ में रुकावटूं कहिड़ियूं आहिनि। मूंखे को चयो कई कोन्हे डॉक्टर साहिबु, इहो पंहिंजे हिकिड़ो इल्मु बि आहे ऐं ॿियो पंहिंजो टू सर्व योर कंट्री, सर्व योर पीपल। बिल्कुलु ठीकु आहे। त इहो मां ॾिठो त इहो मुंहिंजो इहो तजियो हो त इहे ॿ वॾा हैंडीकैप आहिनि। ठीकु, सो मां प्रोजेक्ट ठाहिया इन जी हल करण लाइ। ठीकु आहे साईं, हाउ टू सॉल्व द प्रॉब्लम। ऐं पोइ उहे ई जेको अॻाड़ ॻाल्हि पियो कयां, डेटा कठी कई, टेक्निकल डेटा, कमर्शियल डेटा, उहो खणी उहे साॻियो ई इन्वेस्टमेंट कॉन्फ्रेंस लंडन में बि, सिडनी ऑस्ट्रेलिया में बि, वाशिंगटन में बि, टोक्यो में बि तकरीरूं करे ही प्रोजेक्ट असांजो, इन में टेक्निकल डेटा ही अवेलेबल आहे, कमर्शियली हे तव्हांखे बि फ़ाइदो पहुचंदो, असांखे बि फ़ाइदो पहुचंदो जेकॾहिं तव्हां इन्वेस्टमेंट कंदव असांजी इहे प्रोजेक्ट खणो। कहिड़ा ॿ प्रोजेक्ट कयासीं ख़ासि तौर ते इन ई मसइले लाइ। हिकु, चीप एनर्जी पाकिस्तान खे कीअं ॾिजे, तेल ते गैस ते बिजली करणु एक्सपेंसिव, हिन मुल्क जो पठो ख़तमु जेको वेहिजी वियो आहे न इकानमी, छाकाणि जो असांजी ज़्यादातर बिजली गैस ऐं हिन में तेल ते थी अचे, ॿई इम्पोर्टेड आहिनि। हाइडल जेको आहे उहो थी वियो हाइडल जी कंट्रोवर्सी। हा ठीकु आहे सो बचो कोल। सो इन करे इहो प्रोजेक्ट ठाहियो 5200 मेगावाट थर कोल जी बिजलीअ ते, 1000 बि न, 1200 न, 800 न, 5200 मेगावाट। ऐं ॿियो मूं ठाहियो केटी बंदर जो डीप सी पोर्ट, जिते 2 लख टन जो डेड वेट जो जहाज़ अची बंदरगाह थी सघे। माना सिंगापुर ऐं दुबई जी मोहताजी ख़तमु नथी थिए सिधो। ठीकु, तव्हां हाणे मां केटी बंदर ते कीअं फ़ैसिलो कयो त इहो पाकिस्तान जे लाइ सुठो आहे। ठीकु आहे न साईं, मां सर्वे करायो पाकिस्तान जो जेको सी कोस्ट आहे त किथे किथे मुनासिब बंदरगाह थी सघनि था। ठीकु आहे साईं, मां 8 लोकेशन्स जेके आहिनि ॾिठियूं त पाकिस्तान में अहिड़ियूं आहिनि जिते बंदरगाह ठही सघे थो। हाणे से उहे मां ॿुधायां उहे 4 आहिनि बलोचिस्तान में, 4 आहिनि सिंध में, हिकिड़ो आहे पसनी। ठीकु आहे साईं, उते बंदरगाह वॾो थी सघे थो हिकिड़ो, ॿियो आहे गवादर, टियों आहे ओरमाड़ा, चौथो आहे गडाणी। बलोचिस्तान जी 4 लोकेशन ते, सिंध में कराची, قاسم, केटी बंदर, शाह बंदर, 4 लोकेशन्स। ठीकु आहे साईं, हाणे थी 8 लोकेशन। हाणे इन 8 मां इहो मां सर्वे करायो त ॿुधायो थो त एॾो ईमानदारी सां, ख़ुलूस सां ऐं ऑब्जेक्टिवली मुल्क जी ख़िदमत कयो न, पहिरें हूंदे बि माण्हू उनखे तसुब जी एंगल सां था ॾिसनि। सो 8 इहे लोकेशन्स ॾिठियूं। अच्छा, हाणे बंदरगाह में कहिड़ियूं ख़ुशूसियतूं हुअणु घुरिजनि। ठीकु आहे न साईं, हाणे 8 में तव्हां ॾिसो त उहे जेके अहम ख़ुशूसियात आहिनि उहे सभ खां ज़्यादा कंहिं में आहिनि त उहे तव्हां प्रिफर कंदा। पहिरीं कहिड़ी ख़ुशूसियत आहे, पहिरीं इहा आहे त भई उते 2 लख टन या उन खां वधीक डेड वेट जो जहाज़ बीह सघे थो, पहिरीं इहा ॻाल्हि आहे। ठीकु आहे साईं, ॿी ॻाल्हि कहिड़ी आहे त जेकॾहिं उते तव्हां बंदरगाह ठाहियो त तव्हां वटि उते पाणीअ जी सहूलियत आहे, बिजली तव्हां वटि आहे, कंस्ट्रक्शन जे लाइ जेको तव्हांखे ज़रूरी आहे, रोड आहे जिते सामान खणी उते पहुचो, ज़रूरी आहे न साईं। इहे झंगल में वेही ठाहींदो त उते कीअं ईंदो सामान, कीअं ईंदो, कारीगर किथां ईंदा, पाणी किथां। सो इंफ्रास्ट्रक्चर ठाहिण जे लाइ ॿियो ख़ुदि साइंस आहे न। ठीकु आहे साईं, ॿियो इहा ॻाल्हि आहे। ठीकु साईं, हाणे तव्हां अची वियो, हाणे तव्हां उहो लोकेशन बि ॾिठी त हिते 2 लख टन जो जहाज़ ठही सघे थो। ऐं ॿी ॻाल्हि आहे त उते हुअणु घुरिजे इहो इंफ्रास्ट्रक्चर ठाहिण जे लाइ। ठीकु आहे साईं, हाणे टियों हाणे साईं अची वियो हाणे जहाज़ अचे लथो। हाणे जहाज़ लथो त उन मां जो सामान लाहींदो त उहो किथे उते जेकॾहिं ॻोठ आहे त उहे किथे मार्केट किथे आहे, मार्केट कंज़म्पशन किथे थींदी सामान जी।
ठीकु आहे न. हाणे जे मार्केट हुते आहे त उते मार्केट ते पहुचण लाइ तव्हां वटि रोड आहे उन पॉइंट खां, मसलन पसनी आहे या गवादर आहे, उतां 2 लख टन जो जहाज़ आंदो, हा त पहिरियों त उते इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे ठाहिण लाइ, ठीकु आहे न सी. पर जे अची बि वञे त हाणे मार्केट जेको आहे या त खुशदार, कोयटा या कराची या लाहौर, उहो त तव्हां खां 100 मील परे आहे. माना तव्हां वटि रोड कनेक्शन कोन्हे बिटवीन द पोर्ट एंड द मार्केट. न रेल कनेक्शन आहे न रोड कनेक्शन आहे, ठीकु आहे न सही. वरी ॿी का कंडीशन आहे त तव्हां वटि रोड कनेक्शन कोन्हे, ॿियो मार्केट तव्हांजे वेझो आहे बंदर जे या परे मार्केट आहे, त उहा कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन तव्हांजी बचंदी. टाइम, ठीकु आहे न साईं, टाइम में कॉस्ट बची थी वञे, ठीकु आहे न साईं. ऐं ॿियो किथे आहे त तव्हां शॉर्टेस्ट पॉसिबल टाइम में ऐं एट लोएस्ट कॉस्ट बंदरगाह किथे ठाहे सघो था. हाणे इहे 6 ॻाल्हियूं आहिनि. इन 8 लोकेशन्स खे मां कंपेयर कयो इन्हनि 6 कैरेक्टरिस्टिक्स सां. 2 लख टन जो जहाज़ किथे बीह सघे थो, इंफ्रास्ट्रक्चर ते आहे या न. टियों, रोड रेलवे कनेक्शन आहे बिटवीन पोर्ट एंड दी मार्केट. चौथों, मार्केट वेझो आहे या परे आहे किथे, ठीकु आहे साईं. ऐं इहो चऊं त बाबा घटि में घटि टाइम में किथे पहुचनि. ईअं कोन्हे 20 साल खां पोइ ठहे या 2 सालनि में ठहे. ऐं ॿियो कॉस्ट में तव्हांजो कॉस्ट $1 बिलियन में ठहे थो या $6 बिलियन. इहे सभु ॻाल्हियूं जॾहिं कंपेयर कयूं मां त इट टर्न्ड आउट द लोएस्ट कॉस्ट इन शॉर्टेस्ट पॉसिबल टाइम. ऐं सभु सहूलियतूं जिते आसानी सां मुयसरु आहिनि उहो ॿियो कोई बंदरगाह कोन्हे 8 में सवाइ केटी बंदर जे. सो माना इहो आयो ऑन द मेरिट, ठीकु आहे न साईं. ऐं इहा मां प्रेज़ेंटेशन ॾिनी किथे जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ पिंडी हेडक्वार्टर में. उन्हनि मूंखे घुरायो, चयोसीं असांखे इहो केटी बंदर तव्हां ठाहियो था, ॿुधायो. छो त सरहदुनि जो मामिलो बि आहे न, ठीकु आहे न साईं. सो हुते वियुसि मां, पावर पॉइंट प्रेज़ेंटेशन बि पेश कई, 3 कलाक डिस्कशन हलियो ऐं चऊं त बिल्कुलु इहा बिल्कुलु ॻाल्हि सही आहे ऐं किथे हुअणु घुरिजे, ठीकु आहे साईं. सो ऑन मेरिट इहो सिलेक्ट कयो वियो त भई पाकिस्तान में घटि ख़र्च में जल्दी में जल्दी वॾे में वॾो पोर्ट किथे ठही सघे थो, इहो आयो हिते. हाणे इन खां पोइ ॿी हिन में हिकु ख़ुसूसियत ॿी बि हुई. ॿियो मां छा कयो त यूरोप में, हाणे तव्हां बि विया हो, अमेरिका में विया हो, यूरोप में घुरिया हो, ॿिया दोस्त बि मिलिया हूंदा, तव्हां हुते ॾिठो हूंदो त इलाही कार्गो या इवन पब्लिक ह्यूमन ट्रैफिक रिवर जे ट्रांसपोर्ट ते हलंदी आहे, ठीकु आहे न साईं. रिवर में शिप्स बि हलंदा आहिनि, कार्गो बि हलंदो आहे, जहाज़नि, ठीकु आहे न साईं. टेम्स रिवर में ॾिठो असां, हले थो पियो. त हिन सां मां वरी लिंक कयो केटी बंदर सां त बाबा जेको ओशन बियरिंग वॾा जहाज़ अचनि, 8 इहो पंहिंजो 2 लख टन जो जहाज़ वॾो आयो हिते. हाणे हिते आयो, असांखे चाहे जुंगशाही रेलवे स्टेशन वेझी आहे, जुंगशाहीअ खां रेलवे जो कनेक्शन मूं करायो हो टू केटी बंदर. सामान लथो उतो रेल में आयो जुंगशाही सां पोइ हले वियो कराचीअ खां वठी पिशावर ताईं, 2 पासा हले वियुसि, ठीकु साईं. हेॾे वञी या होॾे वञी, अहिड़ी तरह रोड लिंक बि करायो. इहो साॻियो ई अची हिते इहो नेशनल हाईवे आहे, इन सां मिलायो. गोरे खां इन हाले जी खां सिधो साईं ठटे वञो, हा ठटे खां हलिया वञो मथे. सो माना पोर्ट 2 लख टन जो जहाज़ बची हुते, रोड ऐं रेल कनेक्शन तव्हांजो आसानी थी वई. 3 ॻाल्हि जेको रिवर ट्रांसपोर्ट आहे, उतां वरी मूं लिंक कराई शाह बंदर सां. शाह बंदर खां मां दरियाए सिंध जो उहो बि सर्वे करायो, डेल्टा वारो एरिया सर्वे मूं करायो ऐं उन में एशियन डेवलपमेंट बैंक खां मूं फाइनेंसिंग सपोर्ट वरिती. ऐं उन सर्वे में इहो आयो त जेकॾहिं मां कार्गो हलायां, वॾा जहाज़ खणी केटी बंदर ते आया
कुझु सामान हलियो रेल जे ज़रिए, कुझु हलियो रोड जे ज़रिए, कुझु मां हेॾे मोकिलियां शाह बंदर, बाबा हिन खे कार्गो विझो बाय रिवर। सर्वे में हुननि मूंखे ॿुधायो त 2 या 3 जायूं आहिनि जिते तव्हांखे फलाणा फलाणा कम करणा पवंदा, पर पोइ इते कार्गो जेको आहे, इतां जेको कार्गो खणी दरिया में हलंदो, अटक ताईं तव्हां आसानी सां वञी सघो था। हाणे तव्हां सोचियो जेकॾहिं ईअं वञे, इहो मां प्रोजेक्ट जो हिसो हो न, त तव्हांजो हे जेको कचो आहे, जेको हिन चोरनि बदमाशनि जे हथ में आहे, तव्हांजो कचो खुली पवंदो डेवलपमेंट जे लाइ। ईअं थी वियो न, कचे खे ईअं आंदो जीअं तव्हां मेन रेलवे स्टेशन जे भरिसां अची वियो। बिल्कुलु ठीकु आहे, ठीकु आहे। त हिन जो इहो कंपोनेंट बि हुयो एशियन बैंक ऑफ फाइनेंस की, त भई वॾा जहाज़ ईंदा केटी बंदर ते, सामान लथो को रेल में को रेड में हली वियो, ऐं पोइ को कार्गो वेंदो इहो रिवर ट्रांसपोर्ट सां। उन में 3 या 4 असांखे कमु करणा पिया। हिकिड़ो जेके ब्रिजिस हुयूं उते रीडिज़ाइन करिणो पवंदो कि दरवाज़नि खे त खुली वञनि, मथे जहाज़ हलियो वञे। हीअ आहे जो केटी बंदर, ठीकु आहे साईं। हाणे इन सां गॾु वरी उहो जेको मूं पहिरीं ॻाल्हि कई न, त पाकिस्तान जा 2 मसइला न वॾा, हिकु त इहो, ॿियो इहो त भई तमामु महांगी बिजली आहे, उन जे हल जे लाइ ही मां मार्केटिंग कई दुनिया में। उहो आहे त भई 5200 मेगावाट थर कोल ते बिजली हले। हाणे साईं तव्हां इन्वेस्टर घुराए, इन्वेस्टर ॿुधायां थो न, कंपोनेंट पहिरियों मां अचां थो। हाणे उन में छा हुजे, उन जा जेके कंपोनेंट्स, त इस्लाम कोट हुजे उन जो हेडक्वार्टर मसले, जिथां माइनिंग मां बिजली कोयलो निकितो, क्रश थियो, क्रश थी पाउडर थियो, पाउडर थींदो त हे जेको थर जो कोयलो आहे इन में 30% पाणी आहे, लिग्नाइट। हे जेके बोडी जे टुकड़ा आहिनि न, जॾहिं तव्हां पाउडर कंदो इनखे त इन मां पाणी थो निकिरे। ऐं हिते जेको मां चेक करायो हो त थर जे कोयले में 30% पाणी आहे, ऐं उहो पाणी तव्हां पीअण जे लाइ इस्तेमालु करे सघो था, कल्टीवेशन लाइ बि, यानी इहो बि आहे। ऐं इहा ॻाल्हि मां पाण वठी मूंखे पोइ ऑस्ट्रेलिया में वियुसि, त इहो इन ई कम में त ॾिसां मां पंहिंजे लाइ छा थो कराए सघियां न। उन्हनि खे मूंखे चयोमानि मूंखे माइनिंग ॾेखारियो। ऑस्ट्रेलिया वठी विया मूंखे कंहिं इलाइक़े में जिते माइनिंग पई थिए कोयले जी, ऐं उतां कोयले मां अचे पियो बिजली जे पावर हाउस में, जिते कोयले जे ज़रिए बिजली बि पैदा थी। हाणे उते जॾहिं पाउडर थियो त पाणी निकितो, पाणी खे उन्हनि फिल्टर करे ट्रीट कयो, पाण बि गिलास पीतो, मूंखे बि ॾिनो, मां पाण पीतो आहे पाणी, परफेक्टली फाइन, हो बि पीअनि पिया। मूं चयो बाबा 30% पाणी आहे कोयले मां, माइंस जो तव्हांखे मिनरल वाटर पीआरियो, मिनरल वाटर थियो। सो माना उहो पाणी, दैट इज़ एन एडिशनल थिंग तव्हांखे मिले, इज़ाफ़ा पाणी पियो, एग्रीकल्चर में आनो, वेजिटेबल सब्जियूं ठाहियो, बाग ठाहियो, जेकी उहा अलॻि, ठीकु आहे, ऐं थर में थर। सो इस्लाम कोट में वाज़ अ हेडक्वार्टर जो। पोइ ॿियो उन जो कंपोनेंट जेको हिकिड़ो त इहो थियो न साईं, माइनिंग करे पाणी कढो ऐं पोइ वेजिटेशन लाइ इस्तेमालु कयो। ॿियो कंपोनेंट हो त इस्लाम कोट खां नई रेलवे लाइन शुरू पई थिए, इस्लाम कोट खां बदीन खां केटी बंदर। त इहो कोयलो जेको हो पाउडर थी रेलवे ते विझो, मथां ढकु ॾेई, इहा अचे रेलवे लाइन ट्रांसपोर्ट आई सिधो बदीन मां आई हिते पंहिंजो कदक हिते केटी बंदर। हाणे उते 4 पावर प्लांट्स पिया ठहनि, ठीकु आहे साईं, 1300 मेगावाट जो हिकु हिकु। कहिड़े मुल्क जी इन्वेस्टमेंट हुई साईं? पहिरियों आई हांगकांग जी, पोइ हांगकांग वारनि खां ख़रीद कयो इहो प्रोजेक्ट अमेरिकन कंपनी, ॿी कंपनी, ॿई मतिलबु आहे। हाणे इन मां प्रूफ थी थिए, हिकिड़ी कंपनी त वरितो, उन खां जेकॾहिं ॿी कंपनी ख़रीद थी करे, उहो उनजी वजह घणी, उहो छाजे लाइ, त उनखे पहिरीं कंपनी जेका आहे उनखे थाईलैंड में ऐं इंडोनेशिया में ॿिया प्रोजेक्ट्स करणा पिया पवनि। सो हुननि चयो त असां उते मूंखे जल्दी करणी आहे, टाइम कंस्ट्रेंट। हा, सो हिननि हे प्रोजेक्ट विकिणियो वरी अमेरिकन कंपनी एटलांटा जॉर्जिया जी, उहा आई, उन्हनि ख़रीद कयो। त माना हुननि बि मेरिट ॾिठो हूंदो, हीअ ॻाल्हि आहे तॾहिं त इन्वेस्ट था कनि न। सो हाणे तव्हां वटि ॾिसो छा अची वियो। हाणे तव्हां वटि केटी बंदर में
5200 मेगावाट जो बिजली जो सेट पाकिस्तान जे वॾे में वॾो एनर्जी या पावर हाउस जेको हो सो केटी बंदर में पियो ठहे। पाकिस्तान जो वॾे में वॾो डीप पोर्ट किथे पियो ठहे? हिते पियो ठहे केटी बंदर में। हाणे पोइ चयोसीं जॾहिं बिजली बि आहे ऐं पोर्ट बि आहे त हाणे टी ॻाल्हि हिते कजे स्पेशल इंडस्ट्रियल ज़ोन। हिते बिजली पोर्ट बि आहे बिजली बि आहे बाबा इंडस्ट्री लॻायो। उन जे लाइ वरी मां फ्री में मूंखे डुक इन करे थींदो आहे त हेॾी सारी महिनत जेका आहे न सियासत जे नज़र थी वई। मां बि स्कोरिया उते पुॼा इलाही हुननि सां तालुक़ु थी वियो त हुननि खे जॾहिं मार्केट मां कयो की बाबा असां हेठां आहियूं था पिया सिंगापुर बि वियो हुउसि कुआलालंपुर मलेशिया में पर मूंखे सभु इन कोरियन वारनि जेको उन्हनि खे जॾहिं मां ॿुधायो हीअ असां स्पेशल इंडस्ट्रियल ज़ोन था ठाहियूं हे उन में फैसिलिटीज़ आहिनि ऐं हीअ बिजली हुते एतिरी आहे ऐं हे वॾो पोर्ट थो हुते ठहे ऐं हे असां इंडस्ट्री लाइ इंसेंटिव तव्हांखे ॾियूं था। 125 कोरियन कंपनीज़ लिखी ॾिनो त असां रीलोकेट कंदासीं हिते ठीकु आहे कुआलालंपुर मलेशिया जी कंपनी सिंगापुर जी कंपनी। हाणे जे इहे त थियूं ॿाहिरियूं कंपनी शुरूआति तो मां ॿुधायो अञा वधे त अलाए छा थिया त पोइ वरी पाकिस्तानी कंपनी ईंदियूं जेके हुननि खे वरी ऐड कनि। सो हाणे वॾो पावर हाउस पाकिस्तान जो मेजर सेंटर उते पियो ठहे। ॿियो तव्हांजो डीप सी पोर्ट उहो हुते पियो ठहे। टियों स्पेशल इंडस्ट्रियल जिते फॉरेन इन्वेस्टमेंट वारा अचनि पिया उहो तव्हांजो हुते पियो ठहे। हाणे जॾहिं इहे फॉरेन इन्वेस्ट वारियूं हेॾियूं कंपनियूं आहियूं पोर्ट में बि इन्वेस्टमेंट बिजली जे घर में बि इन्वेस्टमेंट हो 150-200 ॿियनि मुल्कनि जूं जेकी कंपनियूं आहिनि उन्हनि जी इन्वेस्टमेंट त हुननि चयोसीं असां उन्हनि खे सबलेट कयूं। हा न न न ॿुधाए इन्वेस्टमेंट कनि पिया न इंडस्ट्रीज़ में बि कनि पिया बिजली जे घरनि में बि कनि पिया मुख़्तलिफ़ कंपोनेंट्स। हाणे उन्हनि जी कंपनियूं जेके हो उन्हनि जे सरबराहनि चयो त असां जेकॾहिं एॾी इन्वेस्टमेंट आहे त हुननि चयो बाबा सामान त ईंदो बंदरगाह ते जहाज़नि में असां जेकॾहिं एज़ एग्ज़ीक्यूटिव्स उते ॾिसणु चाहियूं त कीअं कयूं त हुन बिलीव में हुननि चयो असां कराची पोर्ट न खपे असां हिते पाण इंटरनेशनल एयरपोर्ट था ठाहियूं केटी बंदर में सिधो विल फ्लाई इन ऐं हितां विल फ्लाई आउट पोइ सिंगापुर वञो दुबई वञो लंडन वञो। सो तव्हां वटि इंटरनेशनल एयरपोर्ट केटी बंदर में डीप सी पोर्ट केटी बंदर में लार्जेस्ट पावर हाउस तव्हांजो केटी बंदर में स्पेशल इंडस्ट्रियल ज़ोन का केटी बंदर में। पाकिस्तान जी तक़दीर ऐं सिंध जी तक़दीर बदिलिजे पई जेकॾहिं इहो पोर्ट ठहे हा। पहिरें मरहले में 5200 मेगावाट बिजली ऐं पोइ हर साल 1300 मेगावाट वधनि पिया ऐड पिया थियनि। केटी बंदर ईअं हो डॉक्टर साहिबु जीअं UAE जी गवर्नमेंट आहे न इमारात जी जे उन्हनि जो फेस आहे दुनिया में छा दुबई केटी बंदर पाकिस्तान जी दुबई थियण वारो हो फेस उहो थी इहो फेस वञे हा सिंध जो बि ऐं पाकिस्तान जो। ऐं जेकॾहिं 25 साल अॻे मां इहो प्रोजेक्ट शुरू कयो जेकॾहिं उहो हले हा कंटिन्यू तव्हां अॼु सिंध जी हालति ऐं पाकिस्तान जी हालति थिया न साईं। हा 30 साल थिया न। हा साईं 30 साल थी विया 30 ठीकु आहे न साईं। असां इहो ख़्यालु कयो त उनखे यकमुश्त बग़ैर वजह जे रुगो तर्स में उते छो थो ठहे कागज़ साईं कुझु उन जा आहिनि जंहिंमें कुझु लिखियो हुजे कंहिं बि त छो था असां हाल्ट बंदि कयूं एबंडन कयूं। सही उहो छा आहे त हुननि त इन्वेस्टर्स त वॾो प्रोटेस्ट कयो त असां वटि माण्हुनि खे छा कजे लिखण पढ़ण जो शौक़ु आहे कोन लिखियो कहीं कोन्हे मां 5-6 आर्टिकल्स लिखियो ॾिने ते जेको थियो ठीकु आहे न साईं पर कॾहिं सरकार अज़ीज़ मरो मसा ॻाल्हि ॿोल थी। पर ॿी ॻाल्हि आहे डॉक्टर साहिबु जेको ॾुख जी ॻाल्हि आहे हलो उहो ख़तमु थी वियो 30 साल तर्स में आहे त हुन छो कयो जीअं नवाज़ गवर्नमेंट आई न 97 में बेनज़ीर साहिबा जी हुकूमत वई त पहिरियों कमु हुननि इहो कयो बग़ैर पुछण जे बग़ैर ब्रीफिंग जे सुञात आहे छा प्रोजेक्ट उन में छा आहे इंटीग्रेट मुल्क खे भला फ़ाइदो आहे या नुक़सानु आहे कहिड़ो नुक़सानु आहे हे सभु ऐं हुकूमत खां हिकिड़ो पैसो कोन सभु इन्वेस्टमेंट आहे उहो तर्स हुते छो थो ठहे असां वटि छो थो ठहे उहो यकमुश्त हिकिड़ी लाइन हाणे जे हिननि जो कयो त प्रोटेस्ट हुननि कयो
इन्वेस्टर्स त बाबा असांजो कहिड़ो असांजी रेप्यूटेशन आहे दुनिया में तव्हां ईअं कीअं था कैंसिल कयो बग़ैर वजह जे ऐं हुननि $5 मिलियन कैश डिपॉज़िट कया फॉर परफॉर्मेंस त हुकूमत खे चयो त असांजो त ॾोह कोन्हे देन यू पे अस बैक ऐं असांखे सर्टिफिकेट लिखी ॾियो ऐं असां पाकिस्तान जी हुकूमत वारा त न असां वटि जी रेप्यूटेशन आहे सर्टिफिकेट वठूं हुकूमत खां पाकिस्तान खां त हिननि जो को ॾोह कोन्हे प्रोजेक्ट जेको आहे दे वर डूइंग परफेक्टली फाइन ऐं हे $5 मिलियन कैश आहे या हिननि खे वापसि था कयो गारंटी उहे त वापारु हालिया हुननि चयो वरी असां तव्हांजे मुल्क में इन्वेस्टमेंट कोन कंदासीं जेको आहे थियो लेकिन पाकिस्तान सां ऐं सिंध सां इहा वॾी एॾी ज़्यादती हाणे तव्हां सोचियो उन वक़्त में इन जी कास्ट हुई $1.8 बिलियन शुरू में 1.8 हाणे हे उहो ज़मानो हो जॾहिं $1 उन साल में 35-36 रुपए में वञे हाणे $1 आहे 280-290 रुपए में ठीकु आहे साईं 8 गुना वधी वियो आहे माना अॼु जे हिसाब ते तव्हां कयो त उहो प्रोजेक्ट जेको आहे $15-16 अरब जो प्रोजेक्ट केटी बंदर वारो हो जेको मां कयां पियो अॼु ताईं न उन वक़्तु न अॼु ताईं पाकिस्तान में इन खां वॾो प्रोजेक्ट न कंहिं सोचियो आहे न कंहिं शुरू कयो आहे ऐं उन खे कैंसिल करणु ईअं बग़ैर वजह जे पाकिस्तान ऐं सिंध सां सभ खां वॾी ज़्यादती थी आहे अफ़सोस इहो आहे उन्हनि खां पोइ जेके हुकूमतूं आयूं कंहिंखे न इहो विजन आयो न का अहलियत आई न को दिलि में जज़्बो आयो त वरी उहे ॻाल्हियूं रिवायूं कर हिकिड़ो सुवालु पुछां जी तव्हांजो इंट्रस्ट आहे मोहतरमा जो इंट्रस्ट हो केटी बंदर ते ऐं तव्हां अट्रैक्ट कयो इन्वेस्टर्स खे ईअं आहे त सॼे जो सॼो मुल्क इन पॉलिसी सां गॾु न हो रुगो 2-3 माण्हू हुआ जिन खे ख़बर ऐं ॼाण हुई सॼो मुल्क हुयो अच्छा सपोर्ट हाणे मूं तव्हांखे ॿुधायो त मां इहो ई केटी बंदर जी प्रेज़ेंटेशन मां कई रावलपिंडीअ में हा उहो त ॿुधायो न त उन्हनि ओके कयो आहे उन्हनि ओके हाणे उन में सभु आहे न हा उन में त उन में नेवी वारा बि हूंदा सभिनी जा स्टेक्स आहिनि आर्मी चीफ हुयो हा नेवी जो चीफ हुयो एयरफोर्स जो चीफ हुयो चेयरमैन हुजे ज़माने में हुजे एयर चीफ मार्शल फारूक फिरोज़ ख़ान ही वॉज चेयरिंग द सेशन बाक़ी ॿिया सर्विस चीफ्स इहो आहे ऐं हुननि जा नंबर 2 ऐं नंबर 3 कोई 40-45 माण्हू आहे उन कमरे में सॼी टीम जिन खे मां प्रेज़ेंटेशन कई हुननि जा सुवाल जवाब हलिया फर्स्ट रैंक थर्ड रैंक ठीकु आहे 3 रैंक्स वेठे बिल्कुलु त 3 कलाक जो सेशन हलियो हर क़िस्म जा सुवाल आया न ऐं हुननि कयो त शाह साहब दिस इज़ द बेस्ट प्रोजेक्ट यू आर डूइंग ऐं साईं एतिराज़ थिए त हितां थिया छो त उन्हनि जा सरहदी मामला आहिनि हर शइ उहे सभु सुवाल आया हर इशू उते 3 कलाक जे डिस्कशन में सभु इशू निकिता ऐं पोइ हुननि फॉर्मली ख़त लिखियो वी हैव नो ऑब्जेक्शन टू द केटी बंदर कॉम्प्लेक्स ओके उहो अञा रिकॉर्ड में पियो आहे बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट में नाज़रीन असां जूं ॻाल्हियूं साईं मोहबुल्ला शाह साहिब सां जारी आहिनि हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था मिलूं असां सां गॾु रहिजो